साथी तौर औरत गोली लगण सबब कतल थी वई। ॿुधायो पियो वञे त जवाबदार तंज़ीम काके पोटो पंहिंजे भाउ खे पिस्टल जो फायर करे क़तल करण जी कोशिश कई। जवाबदार कावड़ में अची पंहिंजे भाउ खे गोली हण पहुचाई त इन दौरान ॾेर खे बचाईंदे मुस्मात मोमल काके पोटो खे गोली लॻी जंहिं थॾे ते ई दम ॾेई छॾियो। वाक़े जा तफ़सील मालूम कयूं था अब्दुल वहीद भुट्टो खां। अब्दुल वहीद वधीक आगाह कजो। जी अमीर गड़ियासीन भरसां ॻोठ मारू काके पोटा मां नौजवान आहे तंज़ीम काके पोटो जंहिं पंहिंजे भाउ 15 वरनि जे तहसीन खे ज़मीन तां गाह करे अचण जे लाइ चयो, जंहिं पारां गाह करण खां जवाबु ॾियण ते जज़्बात में अची करे नौजवान पंहिंजे 15 वरनि जे भाउ तहसीन खे पिस्टल जा सिधा फायर कया। पंहिंजे ॾेर खे बचाईंदे मूमल काके पोटो सख़्तु जेको आहे सो मौक़े ते क़तल थी वई आहे, जॾहिं त तहसीन काके पोटो गोलियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिं बाद ज़ख़्मीअ खे लाड़काणे अस्पताल नियो वियो आहे, जॾहिं त मक़तूला औरत जो लाश शिकारपुर हॉस्पिटल नियो वियो आहे। होॾां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अहिड़े वाक़े जो इतला मिलण शर्त गड़ियासीन पुलिस वाक़े वारे हंधि पहुती आहे, पर उतां जवाबदार मौक़े वारे हंधि तां फरार थी वियो आहे। पुलिस सां राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त पहिरें मरहले में असांखे इहा ख़बर पई आहे त तंज़ीम पंहिंजे भाउ खे गाह करण लाइ चयो ऐं जेको आहे सो हू गाह जे जवाबु ॾियण ते हुन जज़्बात में अची करे हुन मथां फायर कया आहिनि, जेको ॾेर खे बचाईंदे संदसि ज़ाल मारिजी वई आहे। होॾां ज़रियनि तां इहो पिणु मालूम थियो आहे त तंज़ीम काके पोटो आइस नशे जो पिणु आदी हुयो, जेको नशो कंदड़ हुयो ऐं उन नशे जे गाफ़िल थियण जे करे ई जेको आहे सो हुन भाउ मथां फायर कया आहिनि ऐं पंहिंजी घरवारी हुनजी जेको आहे सो क़तल थी वई आहे। जी अमीर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ अब्दुल वहीद।